अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 3 अगस्त 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु प्रोग्राम जी शुरूआत उन अफ़सोसनाक ख़बर सां करियूं था त सखर भर सां नामियारे डॉक्टर प्रोफेसर डॉक्टर करपाल दास जी गाॾी ते फायरिंग, संदसि टेक्नीशियन मारिजी वियो। सखर जे एयरपोर्ट थाणे जी हद नई पुल बेराज वटि नामालूम हथियारबंदनि प्रोफेसर डॉक्टर करपाल दास जी गाॾी मथां फायरिंग कई। डॉक्टर करपाल दास महफ़ूज़ रहियो जॾहिं त गाॾी में वेठल टेक्नीशियन वज़ीर ॿूहड़ मथे में गोली लॻण सबबि मौक़े ते क़तल थी वियो। जॾहिं त इन हवाले सां डॉक्टर ॿुधायो त ख़ैरपुर वञी रहियो सां हथियारबंदनि हमलो करे मुंहिंजे असिस्टेंट खे क़तल कयो आहे। मां वञा पियो हितां ख़ैरपुर सखर खां हिते मुंहिंजे हिरा जे पोयां ई घर आहे। हितां 10:15 साढे 10 वॻे निकिता हुयमि हितां सिटी पॉइंट खां पोइ बचल छा मियाणी ईअं जीअं रोड क्रॉस करे जो टर्न आहे ऐं चढ़ियासीं ऐं पोइ फायरिंग थी। पोयां मुंहिंजा 2 असिस्टेंट वेठा हुया, हिकु वज़ीर बुअर आहे, ॿियो जेको आहे सो अवेस, इहे 2 वेठा हुया। पोयां शूटिंग जो थी अवेस मूंखे रड़ियूं कयो, बाबा पोयां फायरिंग थी, हेठि थी वज़ीर खे गोलियूं लॻियूं, वीचारो मरी वियो, वीचारो पुराणो साथी वीचारो गुज़ारे वियो। ऐं पोइ मां ॾिठुमि त पोयों जेको आहे सो कोई बाइक हुई, अलाए छा हुई, बाइक ते ॼणा बीठा हुया। मां ड्राइवर खे चयुमि भॼाए गाॾीअ खे, बाबा गाॾी खे भॼाए करे पोइ जेको आहे सो बबले पुलिस स्टेशन ते उते पहुतासीं। मां दोस्त खे फ़ोन कयुमि, उहो त आयो, पोइ पुलिस सां गॾु वरी पोइ मां हिरा में आयुमि त हिते वीचारो पल्सलेस बीपीलेस हीअ वीचारो गुज़ारे वियो आहे। बचल छा जीअं मोड़ जो क्रॉस करे बसि इहो जीअं नई ब्रिज आहे जेका हाणे मूंखे असांजी दुश्मनी कंहिंसां हूंदी, कंहिंसां काई दुश्मनी कोन्हे असांजी, पर हाणे असांखे हालात जे हिसाब सां पोइ बचाए करे निकिरंदा आहियूं त इहो असां टारगेट छा ख़बर अची पए। बाबा पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन ख़ैरपुर जो हंगामी इजलास तलब कयो वियो। सदर डॉक्टर फ़रूख़ बंभरो, डॉक्टर दीदार वसाण, डॉक्टर रशीद नापिर, डॉक्टर अता नारेजो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते पंहिंजे बयान में चयो वियो त प्रोफेसर करपाल दास जी गाॾी ते हथियारबंदनि जी फायरिंग ऐं संस असिस्टेंट जे क़तल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। अहिड़नि वाक़िअनि सां तालीमी सिहत जे शोबनि सां लाॻापियल माण्हुनि में शदीद बेचैनी पखिड़िजी रही आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त IG सिंध ग़ुलाम नबी मेमण ऐं DIG सखर फौरी तौर ते क़दम खणनि, जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून तहत सख़्त सज़ा ॾिनी वञे। प्रोफेसरनि, डॉक्टरनि ऐं नॉन टीचिंग स्टाफ जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। तारिक हुसैन धारिजे चयो त बबरलो सखर जे नामियारे डॉक्टर करपाल दास ते हथियारबंदनि जो हमिलो, जंहिंमें असिस्टेंट शहीद थी वियो ऐं डॉक्टर मुजाज़ाणे तौरु महफ़ूज़ रहियो। इहो वाक़ियो इंसानी सोज़ ऐं रियासती नाअहली जे नतीजे में थियल दहशतगर्दी जी सख़्त तरीन वारदात आहे। हुननि चयो त हीअ मामूली वाक़ियो न आहे, हीअ सिंध जे अमन, इंसाफ़ ऐं हुक्मरानी ते सिधो संओं हमिलो आहे। असां केतिराई भेरा सोशल मीडिया, मक़ामी फोरमनि ऐं अवामी सतह ते दांह ॾिनी आहे त सखर खां ख़ैरपुर जे रोड ते बदअमनी आम थी चुकी आहे। अगवा, फुर, क़त्ल ऐं दहशतगर्दी रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि, पर इक़्तिदार में वेठल माण्हू अॼु बि बेपरवाह आहिनि। असिस्टेंट वज़ीर जो क़त्ल उन्ही जो सबूत आहे त को बि महफ़ूज़ न आहे। छा हुक्मराननि वटि इन जो को जवाबु आहे? हमले जी जांच कई वञे ऐं जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सख़्त सज़ा ॾिनी वञे। सिंध हारी कमेटी पारां डॉक्टर करपाल दास ते हमले जी मज़म्मत कंदे चयो वियो आहे त सखर में वधंदड़ बदअमनी जी तमामु सूरतहाल जा ज़िम्मेवार सखर जा वज़ीर, मशीर, MP ऐं MNA आहिनि। सखर समेत सॼी सिंध में बदअमनी वधी वई आहे। सिंध जूं हालतूं हथ वठी ख़राब कयूं पियूं वञनि। सखर में डॉक्टर करपाल दास ते हमले वारे वाक़िए खां पोइ मुखी ईश्वर लाल ऐं 2 पंचायत जे अॻुवाणनि
चयो आहे त हिकु दफ़ो जैकबाबाद में हिकु वाक़ुफ़कार हिंदू वापारी खां पुछा कई त तव्हां हिंदू फुरलटे बदमनी जो शिकार छो था थियो। जवाबु ॾिनई जेको हक़ीक़त ते मबनी आहे त समूरो मुआशिरो बिना तफ़रीक़ ज़ुल्म ऐं ज़्यादती जो शिकार आहे। असां बि पंहिंजे हिसे जी ज़ुल्म ज़्यादती खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हक़ीक़त में सिंध में रहणु, कारोबार करणु या ज़िंदगी जो सुकून हासिलु करणु नामुमकिन थींदो पियो वञे। हथ वठी बदअमनी वधाए असांखे सिंध छॾण ते मजबूर कयो पियो वञे। हम लोग सिंध छोड़ना नहीं चाहते। खुदा हमें रहने दे, हमें हकूक दे, हमें तहफ़्फ़ुज़ दे, हमारा ख्याल करे। सिंध की जो खूबसूरती है, जो सुकून है, वो हिंदुओं से है। अगर हिंदू सिंध से चले गए बखुदा सिंध उजड़ जाएगी और हम सिंध को उजड़ने नहीं देंगे। हम सिंध को कायम रखेंगे, सिंध को सहारेंगे, सिंध को गुलतान बनाएंगे और पाकिस्तानी हुकूमत से, हुकूमती इदारों से, चीफ पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटर से ये हमारी गुजारिश है और हमारी ऐलान है कि हम सिंध छोड़ना नहीं चाहते। असांजे मथां अटैक्स थियनि था, फायरिंग थिए थी, लुटफुट थिए थी, धाड़ा लॻनि था, भत्ता वञनि था। असां सम्झूं था असां खां रियासत वठे थी। जे रियासत मज़बूत हुजे, रियासत चवंदा आहिनि माउ जो दर्जो हूंदी आहे। हीअ अलाए कहिड़ी माउ आहे, हिकिड़ी नांगड़ माउ हूंदी आहे जेका पंहिंजा बचा ॼणे पाण खाई वेंदी आहे। लॻे थो असांखे हीअ उहा रियासत आहे। हीअ रियासत जॾहिं असांजो तहफ़ुज़ नथी करे, जॾहिं असांखे कुझु ॾेई नथी सघे, हॉस्पिटल नथी ॾे, पाणी नथी ॾे, सेवरेज नथी ॾे, स्कूल नथी ॾे, जीअण त ॾे। इन लाइ त कुझु असांखे ॾियो, असां जी त सघूं। मथां जेको कातराणो हमिलो साईं, असां खां वधीक बहितर त मीडिया वारा ॼाणे सघो था त वाक़ियो कीअं पेश ईंदो आहे, वाक़ियो ॿुधाए न ईंदो आहे। हे ॾिसो, मुल्क जा हालात अहिड़ा थी विया आहिनि, कोई बि शरीफ़ माण्हू आया उहो कहिड़े बि मज़हब सां तालुक़ रखंदो हुजे, पर हिते कोई बि शरीफ़ माण्हू महफ़ूज़ न आहे। छा सॼी सिंध जी पंहिंजो पुलिस जेका आहे त मरी वई आहे, जो हीअं सरेआम गोलियूं थियूं लॻनि असांखे। MP MNA साईं खुर्शीद शाह, साईं नासिर शाह, साईं अवैस शाह, केतिरा नाला खणा, इकराम खान धारे जो खणा, सैफुल्ला धारे जो खणा, कहिड़ा कंहिंजा नाला खणा, नौमान जो खणा, अरसलान जो खणा, पंहिंजो कुमैल अदर शाह जो खणा, जेके छड़ो फोटो सेशन ते छड़ो सियासत था कनि। कंहिंखे एतिरो अहसासु न आहे त को अवाम खे सिक्योरिटी प्रोवाइड करणी आहे। कंहिंखे एतिरो अहसासु न आहे त माण्हू मरनि था, गोलियूं थियूं आणनि त माण्हू उन्हनि जो अहसासु करिणो आहे उन्हनि खे। हिंद में हाणे ईअं न आहे त छड़ो हिंदू, बल्कि मां चवां त हिंदू मुस्लमान सभु अज़ाब में था गुज़ारियूं। ख़ुदा असांखे सिक्योरिटी प्रोवाइड कयो, हिन नायल मिनिस्टर खे, नायल IG खे, नायल SSP खे फारिग कयो। सखर में डॉक्टर ते हमले वारे वाक़े जी मज़म्मत कंदे डॉक्टर साजिद अहमद लिखियो, सखर बेराज भरिसां पंहिंजी ड्यूटी ते ख़ैरपुर वेंदे सखर जे मशहूरु फिज़िशियन डॉक्टर करपाल दास ते कातलाणो हमिलो थियो। डॉक्टर पाण ख़ैरियत सां आहे, संस असिस्टेंट वज़ीर अली हमले में शहीद थी वियो आहे। ख़बर ॿुधण खां पोइ दिलि जी अजीब कैफ़ियत आहे, ज़हन में ॾुख सां गॾो गॾु कावड़ ऐं बेवसी तारी आहे। सखर शहर सिंध जी दिलि आहे, बदमनी जी बाहि सिंध जे कुंड कुड़छ मां निकिरी मुख शहरनि ताईं अची पहुती आहे। कामरा हुजनि या हुक्मरान, टिकटाक ऐं अदाकारी में मशगूल पंहिंजी मस्ती में मस्त आहिनि ऐं आवाम जो अलाह वाही आहे। कल्ह मुक़ररु थींदड़ डिप्टी कमिश्नर कैमरा जी निगरानी में डॉक्टरनि ते पंहिंजी धाक जमाइण लाइ ऐं आवाम जी तकड़ी हमदर्दी ऐं वाह वाह हासिलु करण लाइ सभ खां पहिरीं इस्पताल जो दौरो कयो, पर पंजनि गाॾियुनि जे प्रोटोकॉल में घुमंदड़ उन ऑफिसर अमन अमान लाइ कहिड़ी गजाणी कई या कंदो, उनजो इंतज़ारु रहंदो। बग़ैर प्रोटोकॉल जे घुमंदड़ हिकु हथे ख़ाली डॉक्टर ते धाक जमाइण निहायती सवली आहे, भले उहो ग्रेड ऐं तालीम जे लिहाज़ खां कंहिं सेखड़ाट इंतिज़ामी ऑफिसर खां काफ़ी मथे छो न हुजे। बग़ैर प्रोटोकॉल जे घुमंदड़ हथे ख़ाली डॉक्टर ते कातलाणो हमिलो करणु अञा वधीक आसान आहे, छाकाणि त कातल जे कुल्हे ते हुक्मरान जी मसनद वेठल वॾनि बुतनि जा सिधी या अणसिधी तरह हथ ज़रूरु हूंदा आहिनि, जॾहिं त सचनि डॉक्टरनि जे कुल्हे ते के बासर हथ नाहिनि हूंदा। अलमियो इहो आहे जो अॼु जे मीडिया ते रोज़ानी बुनियाद ते डॉक्टरनि जे ख़िलाफ़ु उगाचंदड़ ज़हर जे सबबि उहो आवाम बि संदन ख़िलाफ़ु हूंदो आहे, जंहिंजी सिहत लाइ हू मुसलसिल मसरूफ़ अमल हुजनि था। इहो नथो चवां त सभु डॉक्टर फ़रिश्ता आहिनि, पर कुझु डॉक्टर क़ाबिल नफ़रत बि न आहिनि। मां सम्झां थो त डॉक्टर करपाल ते हमिलो सिर्फ़ु हिकु शख़्स ते हमिलो न आहे, मुआशिरे जे शऊर ते हमिलो आहे। अॻी दर्दन में वरितल क़ौम जे दरमान जी उमेद ते हमिलो आहे। उहे गोलियूं बंदूक खणंदड़ हथनि ते नाहिनि हलियूं,
उहे गोलियूं बंदि थींदड़ साहनि खे स्टेथोस्कोप ज़रिए चकासे पंहिंजे इल्म जे ज़ोर ते खोलींदड़ हथनि ते हलियूं आहिनि। उहो हमिलो हिकु सान्हो नाहे, उहा ज़ुल्म जे पैरोकारनि जी हिकु वार्निंग आहे त हिन मुआशिरे जो बिगाड़ हाणे लाइलाज थियण जे क़रीब आहे। डॉक्टर करपाल सिर्फ़ु हिकु डॉक्टर न आहे, हू मौत सां झेड़ींदड़ सवें मरीज़नि जी उमेदु आहे। हू दर्जने नौजवाननि जो मसीहा आहे। बेअसी ऐं मायूसीअ जे शिकार मुआशिरे में हिकु आथत ॾींदड़ मसीहा आहे। उन मसीहा किरदार ते हमले ऐं संदसि हिकु साथी जी शहादत मां वाज़ह पैगाम मिले थो त असांजो मुआशिरो, जेको कंहिं वक़्त में मुहबत सहप ऐं रवादारी जो मज़हर हुयो, अॼु तेज़ी सां दहशत, लाक़ानूनीत, ज़वाल तरफ़ गामज़न आहे। हिन हमले जे नतीजे में अॼु असां ख़िते जा सभु मुआलिज मायूसी, ख़ौफ़ ऐं अदम तहफ़ुज़ जे अहसास में वरितल आहियूं। अॼु असां बेख़तर थी पंहिंजे फ़र्ज़ जी अदायगी बदिरां पंहिंजे तहफ़ुज़ जी पुलिसरात ते बीठल आहियूं। जेकॾहिं असां एहतिजाजी रस्तो इख़्तियार करे मरीज़नि जे इलाज खां इनकार करे छॾियूं त असांजे क़सूरवार लिखबासीं, त छा मुआशिरे जा चङा मर्द असांजी आथत बणिबा? कोई अहिड़ो फोरम आहे जेको असांखे अची दिलि जाइ ॾिए त डॉक्टर करपाल खे इंसाफ़ मिलंदो, शहीद वज़ीर बोहड़ जो रत ज़ाया न वेंदो? को आहे जेको दावा करे सघे त सखर जो अमन बहाल थींदो? कोई आहे जेको मुआशिरे खे तहफ़ुज़ जो अहसास वराए ॾिए? को आहे जेको मुआशिरे में वधंदड़ बिगाड़ खे रोके? कोई नाहे, यकीनन कोई नाहे, छो त उहो हिकु माण्हू जो कमु नाहे। हा, पर इहो नामुमकिन नाहे, मुमकिन आहे जेकॾहिं असां गॾिजी पऊं, हिक ॿिए जी अहमियत खे सम्झूं ऐं हिक ॿिए खे इज़त ॾियणु सिखूं। काश असां जागी पऊं। बिलाल मेमण लिखियो त सखर में डॉक्टर करपालदास माखीजा जी गाॾी ते फायरिंग जो दिलि धोॾींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। डॉक्टर साहिब जूं बेमिसाल ख़िदमतूं आहिनि, जंहिं केतिरा ई डॉक्टर पढ़ाए क़ाबिल बणाया आहिनि। कराची जना इस्पताल ऐं ॿियनि इस्पतालनि में नवनि डॉक्टरनि खे बचनि जंहिं प्यार ॾेई पढ़ाए ऐं सेखारे थो। पर अफ़सोस, हिन मुआशिरे में अजमल सावंत जहिड़े नफ़ीस इंसान खे क़त्ल कयो वियो, जेको अमेरिका में रुॻो 30 मिंट लेक्चर ॾियण ते केतिरा डॉलर वठी पए सघियो। पर उन्ही चयो, आउं पंहिंजी सिंध खे पढ़ाईंदुसि। हिते आयो त अॼु उन्ही जा बच्चा यतीम थी विया। सिंध हुकूमत खे चूड़ियूं पाइणु घुरिजनि। हिननि जा अक्सर नुमाइंदा चोर, धाड़ियल लुटेरा, भताखोर पालीनि था, जेके फ़ौजी ऑपरेशन जी मुखालफ़त ऐं पुलिस खे पंहिंजो कयो वेठा आहिनि। डॉक्टर करपालदास खे भतेखोरनि भतो न ॾियण तां क़त्ल करण जी कोशिश कई। आउं हुन जो क़ातिल सिंध जे नाहिल हुकुमराननि खे सम्झां थो। हुन जी FIR सिंध जे नाहिल हुकुमराननि मथां दाख़िल कई वञे। ख़बरनि जे सिलसिले खे अॻिते वधायूं था ऐं प्रोग्राम में शामिलु करियूं था कुझु ॿियूं ख़बरूं। वारह में हारी अॻवान कामरेड यार मोहम्मद चांडियो जी 8वीं वरसी सिंधी हारी तहरीक तरफ़ां मल्हाए लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। उन मौक़े ते ख़िताब कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट साजिद मैसर, सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, बरकत सोढर, इरफान मनान, अब्दुल नबी बिरोही, कादर भुट्टो, अब्दुल सत्तार चांडियो, अवामी जमहूरी पार्टी जे अॻवान कामरेड मोहम्मद सलाह, सिंधी अदबी संगत जे नजीब चांडियो, SDP अॻवान जिब्रान छुट्टो, आमिर चांडियो, अकील चांडियो ऐं ॿियनि चयो त क़ौमी ऐं तबक़ाती जबर ख़िलाफ़ रसूल बिशपली जे सिंधी पोरितनि खे फ़िक्री तौरु हथियारबंद कयो। कामरेड यार मोहम्मद चांडियो हिकु मुतहरिक ऐं बुरदबार हारी अॻवान हुयो, जंहिं पंहिंजी सॼी जमार सियासी जदोजहद कई ऐं हयाती जे आख़िरी घड़ियुनि ताईं अवामी तहरीक सां सलाहड़ी रहियो। हुननि चयो त हिन वक़्तु जाबिर क़ुवतूं कारपोरेट फार्मिंग मनसूबे तहत सिंध जूं ज़मीनूं कंपनियुनि हवाले करे सिंधी माण्हुनि खे बेज़मीन करे रहियूं आहिनि। सिंधू दरिया मां गुज गोह में कैनाल कढिया पिया वञनि, जंहिं मनसूबे खे सभ खां अवल अवामी तहरीक वाइखो करे जदोजहद जो बुनियादु रखियो। ऐं कराची में सिंधियाणी तहरीक जे तरफ़ां भरपूर रैली कढी वई, सियासी जमूद खे टोड़ियो ऐं हिन वक़्तु बि मैदान में आहे। वरसी तक़रीब में फ़नकार शहज़ाद हैदरी क़ौमी गीत ॻाए दाद हासिल कयो। सिंधी मज़दूर तहरीक तरफ़ां 1 अगस्त खां 3 अगस्त ताईं कासिमाबाद हैदराबाद में 3 रोज़ा तइलीमी तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो पियो वञे, जेको काल्ह ॿिए ॾींहुं बि जारी रहियो ऐं 3 ॾींहं अॼु बि जारी आहे। वर्कशॉप में सिंधी मज़दूर तहरीक जे कारकुननि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त मरकज़ी अॻवान जाम तमाची मज़दूरनि जा मसइला ऐं एडवोकेट मीर परवेज़ दाऊद पोटे तक़रीर में
फ़न जे मौज़ूअनि ते लेक्चर ॾिना। वर्कशॉप जे ॿिए ॾींहं जी पुॼाणी जे मौक़े ते सिंधी मज़दूर तहरीक जे मरकज़ी अॻवान ख़ालिक गंधरो ख़िताब कंदे चयो त सिंधी मज़दूर तहरीक पंहिंजे ठहण जे पहिरें ॾींहं खां वठी मज़दूरनि जे हक़नि लाइ सियासी जदोजहद सां गॾु तइलीमी ऐं तरबियती क्लास मुनक़िद कया आहिनि। हुन वधीक चयो त हिन वक़्तु आम तौर ते समूरी दुनिया ऐं ख़ासि तौर सिंध में मज़दूर मुआशी सियासी समाजी बहिरान जो शिकार आहिनि। मज़दूरनि खे पंहिंजे कम जो पूरो अजूरो सिहत कार्ड ऐं बुनियादी हक़ नथा मिलनि। मज़दूर हिन वक़्तु नफ़सियाती तौरु गैर यकीनी वारी सूरतहाल मां गुज़रनि पिया। सिंधी मज़दूर तहरीक हमेशह जीअं पंहिंजे तसलसल खे जारी रखंदे पंहिंजे कारकुननि जी तालीम ऐं तरबियत लाइ वर्कशॉप मुनक़िद करे रही आहे। लाड़काणे में कैंडिडेट्स पारां पुरमन एहतजाज कयो वियो। एहतजाज में शरीक न्याणियुनि वाज़िह चयो त असीं नई गैर मुनसिफ़ाणी पॉलिसी खे रद्द करियूं था। जीअं GST ऐं PST में 40 मार्कनि ते भर्ती थी, अहिड़ी रीत ॿियूं सीटूं बि 40 ते भरियूं वञनि। 40 खां 50 मार्कनि वारनि उमेदवारनि खे बि इंसाफ़ ॾेई एडजस्ट कयो वञे। कराची प्रेस क्लब वारो ठरी मीरवा जे शहीद सहाफ़ी एडी शर जे मुख्य कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर नवाज़ वड़ा चई ॿिनि शिरकत कई। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो त मुख्य कातिल मंसूर अहवान ऐं कमर अहवान खे गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वञे। एडी शर जे क़त्ल में मुलविस मंसूर अहवान ऐं कमर अहवान 4 महीना गुज़रण बावजूदि गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। वापडा जी इम्कानी निजकारी ख़िलाफ़ हाइड्रो इलेक्ट्रिक यूनियन पारां एक्शन ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे निजकारी ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते वापडा अॻवाननि मक़सूद अहमद मल्लाह, तालिब हुसैन लुंड, मुस्तफ़ा लाड़क, यार मोहम्मद ऐं ॿियनि चयो त वापडा जी निजकारी कंहिं बि सूरत में क़बूल नाहे। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां नेशनल स्कूल ऑफ थॉट जे उनवान सां नसीम नगर पार्क में साईं अब्दुल ख़ालिक जुनेदी जे किताब सिंध जी क़ौमी तारीख़ ऐं 21वीं सदी जूं घुरिजूं ते हफ़्तेवार स्टडी सर्कल मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारंग जोए, सिंधियन नेशनल कांग्रेस हैदराबाद जामशोरे जे मेंबरनि हसीब लतीफ़ी, साजन जयपाल, इमाम बख्श ॾाहाणी, रिज़वान मेमण, रमज़ान नारेजो ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद जी दस्तूरी गरजाणी सीनियर अदीब, शाइर ऐं नक़ाद न्याज़ जमाली जी सदारत में सारंग जो घर ते थी गुज़री। गरजाणी में गुल मस्तोई, नज़म अब्बास सारंग चोसिटो, इमरान जमाली नफ़सियाती मज़मून, रवैयनि जी तब्दीली जा सबब ऐं राजेश कपूर कहाणी इस्लाही तनक़ीद लाइ पेश कई। सीनियर अदीब, शाइर, नक़ाद न्याज़ जमाली पंहिंजे वक़्ती सदारती ख़िताब में सिंधी अदबी संगत शाख जेकमाबाद जी संगत जी साराह कंदे चयो त जस आहे तव्हां दोस्तनि खे जो अहिड़ी गर्मी में बि मेलो मचायो वेठा आहियो। अव्हां जे जज़्बे खे ॾिसी ऐं हिते पढ़ियल इस्मनि खे ॿुधी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मां नौकरी जे सिलसिले में अक्सर कोयटा हूंदो आहियां, विरले जेकमाबाद जो चकर लॻंदो आहे, पर जॾहिं बि जेकमाबाद अचणु थींदो आहे त अव्हां वटि हाज़िरी न भरायां इहो मुमकिन ई न हूंदो आहे। 1.5 साल अॻु में जेकमाबाद आयो हुउसि त बि अव्हां वटि आयो हुउसि। हींअर काल्ह पहुतुसि, पंहिंजनि कमनि खां फ़ारिग़ थियुसि त अॼु अव्हां जी गरजाइण जी ख़बर पई त हलियो आयुसि। अॼु हिते पढ़ियल सभई इस्म सुहिणा ऐं शानदार हुआ। राजेश कपूर जी कहाणी वणंदड़ हुई। हुन सां मिलंदड़ जुलंदड़ 2 टे कहाणियूं मुंहिंजे ज़हन मां गुज़रियूं आहिनि, पर हर कहाणी जो पंहिंजो उसलूब थिए थो। कॾहिं कॾहिं अहिड़ो इतफ़ाक़ थी वेंदो आहे त कहाणी जूं कुझु शयूं पाण में मिलंदड़ जुलंदड़ लॻंदियूं आहिनि, पर हर कहाणीकार जा लफ़्ज़ ऐं डिक्शन पंहिंजो हुजे थो। अब्बास सारंग जो चोसिटो ॾाढो वणियो। इमरान जमाली जो मज़मून वक़्ताइतो ऐं मायनाइतो हो। अहिड़ा मज़मून इमरान खे लिखणु घुरिजनि, छो त नफ़सियात ऐं मुआशात खे इमरान तमामु घणो पढ़ियो आहे। कामरेड गुल मस्तोई जो नज़म ॾाढो वणियो, वज़न ऐं बहर में पूरो लॻो। पहिरियां मूं सोचियो त फ़िक्र जी जाइ ते चकर हुजे हा त सुठो हो, पर पोइ ॾिठो त न, उहो फ़िक्र बिल्कुलु फिट थो बीहे। जीअं मतिलब में आहे त नज़रियो खपाइण जे फ़िक्र में आहे, हू पाण बचाइण जे फ़िक्र में आहे। तमामु सुहिणो काफ़ियो ऐं रदीफ़ हिक ॿिए सां जुड़ियल ऐं मुडी जे टुक जियां
फिट थियल था लॻनि। उन करे चकर न फ़िकर ई ठीकु लॻे थो। उन खां अॻु गरजाणी जी शुरूआति हस्बे रिवायत शाह लतीफ़ जे बैत सां कई वई। बैत लतीफ़ शनास, लतीफ़ जी आशिक़ ऐं पारखू प्रोफेसर साईं अल्ताफ़ गोहर पेचो पढ़ियो। उन मौक़े ते ग़ुलाम हुसैन पेचो ऐं सरताज सुमरो बि मौजूदु हुआ। गरजाणी जी कार्रवाई सेक्रेटरी गुल मस्तोई हलाई। नाम्यारनि लेखकनि शाइरनि चयो आहे त किताब इंसान जो बहितरीनु ऐं वफ़ादार साथी आहे। किताब जहालत जा ज़ंजीर तोड़े छॾींदो आहे। किताब इन ॻाल्हि जो सबूत आहिनि त इंसान वटि केतिरनि सलाहियतुनि जा कमाल आहिनि। किताब असांखे मुझियल राहनि में सफ़र करण जे क़ाबिल बणाइनि था। किताब जो मुतालियो असांखे माण्हुनि में वेहण ऐं ॻाल्हाइण जे क़ाबिल बणाईंदो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अंजमन तरक़ी पसंद मुसनिफ़ीन टंडे मोहम्मद ख़ान चैप्टर जे सदर ऐं सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, सिंधी अदबी संगत शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, असिस्टेंट एजुकेशन ऑफिसर टंडे मोहम्मद ख़ान, सैयद फ़खरुल अमीन शाह, कुर्बान अली कंडरा, हाकिम अली रिंद, छुटो रमज़ ख़ासकली ऐं ॿियनि। स्ट्रीम लाइन इंग्लिश लैंग्वेज सेंटर टंडे मोहम्मद ख़ान में किताबनि जी अहमियत ऐं मुताले जी ज़रूरत जे मौज़ू ते थियल वर्कशॉप में ख़िताब कंदे कयो। हुननि चयो त किताब इंसान जी ज़िंदगी बदिलाए उनखे हिकु मिसाली ज़िंदगी बणाए छॾींदा आहिनि। सुठा किताब उहे न आहिनि जेके इंसान जी बुख खे ख़तमु करे छॾीनि, सुठा किताब उहे आहिनि जेके इंसान जी बुख वधाइनि। हुननि चयो त ख़्यालनि जी जंग में किताब हिकु वॾो हथियार आहे। वाल्टियर मूजिबि असांखे हिन ॻाल्हि जो शौर हुजणु घुरिजे त जॾहिं खां ही दुनिया वजूद में आई आहे, वैशी नसलनि खे छॾे दुनिया ते किताबनि हुक्मरानी कई आहे। किताबनि जो मुतालियो अकेलाई, ॾुख ऐं उदासी जो बहितरीनु इलाजु आहे। जीअं जिस्म लाइ वर्ज़िश ज़रूरी आहे, तीअं दिमाग़ जे लाइ मुतालियो इंतिहाई अहम आहे। किताबनि सां ई शऊर, आगाही ऐं सोच में बुलंदी ऐं तब्दीली ईंदी आहे। इंसान जी हज़ारे सालनि जी तहज़ीबनि, सक़ाफ़तनि, तारीख़ी इर्तिक़ा जो शऊर किताबनि जे मुताले सां ई मुमकिन आहे। असांखे मुआशिरे में जेकॾहिं पंहिंजो रुतबो ठाहिणो आहे त किताबनि सां दोस्ती रखणी पवंदी। किताब खां वधीक वफ़ादार दोस्त को बि न आहे। उन मौक़े ते वर्कशॉप में शामिल शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि किताबनि जे मुताले जे हवाले सां सुवाल पिणु कया, जिन जा मुक़ररनि बहितरीनु जवाब ॾिना। सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान ऐं अंजमन तरक़ी पसंद मुसनिफ़ीन टंडे मोहम्मद ख़ान चैप्टर पारां स्ट्रीम लाइन इंग्लिश लैंग्वेज सेंटर टंडे मोहम्मद ख़ान जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ किताबनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया, जंहिंमें ताज़ो छपियल नावल तपश बि शामिल हो। उन मौक़े ते नाम्यारे तरक़ी पसंद दानिश्वर ऐं नावल निगार मंसूर थहीम जे किताब तपश जी तारीफ़ी निशस्त पिणु मुनक़िद कई वई। तक़रीब जे महिमाननि खे स्ट्रीम लाइन इंग्लिश लैंग्वेज सेंटर टंडे मोहम्मद ख़ान जे इंचार्ज कुर्बान अली लुंकियूं ऐं अजरकूं पिणु ओढायूं, जॾहिं त ॿारनि पारां गुलदस्ता पिणु पेश कया विया। दड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि खानपुर, लायकपुर, बनू, हुसैनपुर, अकबर शाह जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में मलेरिया वबाई शक्ल इख़्तियार करे वरिती आहे। कुझु ॾींहं अॻु पियल बरसाति खां पोइ शहर तोड़े ॻोठनि में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिंजे करे मलेरिया तेज़ी सां पखिड़िजे पियो। मलेरिया कंट्रोल प्रोग्राम तहत का बि सरगर्मी न कई वई आहे, न वरी मलेरिया जी रोकथाम लाइ के क़दम खंया विया आहिनि। मंछर ढंढ जे आबादगार माहिगीर अॻवाननि पारां सिंधू दरिया जो पाणी जल्द मंछर में छोड़ न करण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब सेवण पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि चयो त दरिया जो पाणी मिठो पाणी दाख़िल करे मंछर खे सोकाड़े खां बचाए सघिजे थो। जंहिं बाद अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस करे इंतिज़ामिया खे 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾींदे अड़ल वाह हैड ते धरणो हणण जो चिताव ॾिनो। आबादगार अॻवान हाजी दोदो बुर्धी, मंज़ूर हुसैन जमाली, समाजी अॻवान इमाम अली ॾेथो, पीर बख़्श बुर्धी, रोशन अली, मंछर जे माहिगीर अॻवान मौला बख़्श मलाह, अली बख़्श मलाह, ग़ुलाम हुसैन मलाह ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मंछर में कुझु फुट पाणी रहिजी वियो आहे, जंहिं सबबि मंछर जे पाणी ते आबाद थींदड़ तक़रीबन 30,000 एकड़ ज़मीन ते फसल तबाह थियण जो अंदेशो आहे। हुननि चयो त दरिया सिंध में हिन वक़्तु पाणीअ जो जझो वहिकिरो हली रहियो आहे, जेको सेवण खां गुज़रंदे कुझु ॾींहंनि में ख़तमु थी वेंदो। उन करे मंछर में दरिया जो पाणी छोड़ करण जो ही बहितरीनु मौक़ो आहे, जंहिंखे ज़ाया न कयो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते मंछर में पाणी छॾियो वञे।
इस्लामकोट जे ॻोठ लाल बाकड़ जे रहवासी ॻोठाणनि संदन घर साड़ण ख़िलाफ़ मिठी प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मरियम ज़ाल साजन मूसेपोटो दादी मुमताज़ अब्दुल जब्बार ग़ुलाम ऐं ॿियनि दाहिंदे चयो त संदन ॻोठ जा बासर असदुल्लाह उमर ऐं ॿियनि राति जो घरनि ते हमिलो करे असांजे घर भातियुनि खे मारकुट करे असांजे रड़ियनि बावजूदि असांजे घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। हुननि चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। मटियारीअ जे सीनियर वकील ख़्वाजा शमसुल इस्लाम जे क़त्ल ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल कई वई। उन मौक़े ते सीनियर वकीलनि एडवोकेट पीरल मजीदाणो, करीमदाद हिंगोर जो काज़ी हाफ़िज़ इख़लास अहमद, कृष्ण भील, अनवर लाशारी, सरवर ख़ुश्क ऐं ॿियनि चयो त सिंध सूबे में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। मुआशिरे जो को बि फ़र्द महफ़ूज़ न आहे। कराची में नामियारे वकील ख़्वाजा शमसुल इस्लाम खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। उन ख़िलाफ़ अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो आहे। हुननि चयो त सिंध हुकूमत वकीलनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण में मुकमिल तौरु नाकाम थी चुकी आहे। असीं चीफ जस्टिस साहिब खां मुतालबो था करियूं त नामियारे वकील जे बेगुनाह क़त्ल थियण जो नोटिस वरितो वञे, जॾहिं त सिंध अंदरि वकील बिरादरी गैर महफ़ूज़ बणियल आहे, वकीलनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन्ही ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।